اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم فبما رحمت من اللہ لنت لهم ولو كنت فظا غلیظ القلب لانفضوا من حولك فاعف عنهم واستغفر لهم وشاورهم في الامر فَإِذَا عَزَمْتَ فَتَوَكَّلْ عَلَى اللَّهِ۔ محترم سامعین کرام، اج جی پاکیزہ بابرکت محفل کے اندر مقرر وقت میں منتخب عنوان مجاں مختصر وانجے ساموں بیان کرنے کی کوشش کندا سی۔ اللہ رب العالمین اساں کے سمجھن اے سمجھائن جی توفیق عطا فرمائے۔ جے کو کچھ بدھوں اللہ رب العالمین قبول منظور فرمائے۔ دنیا کے اندر کئی لیڈر گزری چکا، مختلف حیثیت میں، مختلف روپ میں، اے مختلف مصروفیت میں۔ اج جے دور میں بھی تاں کے بے تحاشا لیڈر ملندا، اے نہ جان یہ سلسلو کیسی تائیں اے کیے ہلندو رہندو، پر قربان ونجوں ان عظیم لیڈر جے بارے میں جن جو پان تذکرو کیوں تھا۔ اول کھاں ویندے قیامت تائیں، اول ما مراد آدم علیہ السلام جی گال پیو کیاں، انسانیت جی ابتدا جی گال پیو کیاں۔ کھوڑ سارا لیڈر انہیں دی زندگی اج جے دور میں بھی چی ڈیجیٹل دور ہے، ٹیکنالوجی جو دور ہے، حساب کتاب زندگی ریکارڈ شجرہ خاندان تاریخ تقریروں کچہریوں پروگرام ہر مصروفیتوں مانن جو ریکارڈ تھن، پر انہیں جے باوجود بھی جیکا زندگی این جیکا حیاتی مبارکہ محمد مصطفیٰ سمجھی جے اعتبار سا ریکارڈ آ، جے اعتبار سا محفوظ ہے، ان دور کھاویں دے اج دور تائیں این قیامت تائیں جلا سچ پچھوت باقی کہیں بذات جے بارے میں ایڑی زندگی جو محفوظ ریکارڈ پان تصور بھی نہ تھا کرے سکو۔ محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم جو پان کلموں پڑھو اقرار کیو سی، ان کھاں ودھیک کو انعام، ان کھاں ودھیک کو احسان، مانو احسان جتلائن تھا، مانو احسان گائن تھا، مانو احسان وسارن تھا۔ ہر کہیں جی پہنجی سوچ، ہر کہیں جی پہنجی یعنی سوچ جی محور ای سطح ہے، پر سوچن جی گال جے عظیم نعمت جو تذکرو اللہ رب العالمین ان انداز میں کہو تو لقد من اللہ علی المؤمنین، مومنو اللہ سیطانتے وڈے ماں وڈو احسان کہو، اذ باس فیہم رسولا من انفسہم، رسول مبعوث فرمائیں جے کو انما ہے، یتلو علیہم آیاتہی، اللہ جو آیتوں مانن تائیں پہنچائے تو، ویزکیہم، صرف آیتوں پہنچائے کون تھو بلکہ تربیت بھی کرے تھو، مانن کے شعور بھی دے تھو، مانن کے آگاہ کرے تھو، مانن کے خبردار کرے تھو۔ فائدو چھا میں آ، نقصان کیڑن کمن میں آ، نظریہ ٹھیک درست صحیح کھرا صاف کیڑا ہے، نظریہ ہلکا کمزور نامناسب باطل کوڑ تے ٹھگی تے فریب تے وہ باطل نظریہ کیڑا ہے، انہن جی بھی نشان دیا ہے۔ وَيُزَكِّيهِمْ جے اندر وہ سجے تربیت جو سامان پورے جو پورو نظام سمایلہ ہے۔ وَيُعَلِّمْهُمُ الْكِتَابَ وَالْحِكْمَةَ، وہ پیغمبر صرف آگاہ کون تو کرے بلکہ تعلیم بھی دے تو، کتاب جی سنت جی بھی تعلیم دے تو، حدیث جی تعلیم دے تو، دانائی جی تعلیم دے تو، دانشمندی جی تعلیم دے تو، فہمائش جی تعلیم دے تو۔
कुर्बान वञो उन मोहम्मद मुस्तफ़ा जी सीरत बयान कंदे कंदे रब्बुल आलमीन ही जेका असांखे ज़िंदगी ॾिनी आहे केतिरा बेशुमार इंसान गुज़री चुका हूंदा मोहम्मद मुस्तफ़ा जी सीरत के बयान कंदे कंदे विया हलिया किताबनि जो को तइदाद आहे हिन वक्त केतिरा किताब लिखजन पिया केतिरा छपजन पिया केतिरनि ॿोलियुनि जे अंदरि आहिनि मोहम्मद मुस्तफ़ा जी सना मोहम्मद मुस्तफ़ा जी वाखाण उन जी अज़मत उन जो एहतराम उन जो शान उन जो दर्जो उन जी तारीफ़ बयान कंदे कंदे नंढड़े ॿार खां वेंदे वॾी ॼमार वारे ताईं मुसलमान खां वेंदे गैर मुस्लिमनि ताईं तकरीर जी दुनिया खां वेंदे तहरीर जे मैदान ताईं कचहरियुनि खां वेंदे प्रोग्रामनि ताईं यकीन कंदो उन जो हक़ अदा नथो थी सघे मोहम्मद मुस्तफ़ा जो शान उन जी अज़मत उन जो पैगाम उन जो एहतराम एॾो बुलंद आहे जो क़यामत ताईं बेशुमार तरीक़नि सां बेशुमार इंसान मोहम्मद मुस्तफ़ा जे उन सना के उन वाखाण के बयान कंदा रहंदा अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में मोहम्मद मुस्तफ़ा जा तज़किरा कीअं कया उम्र मुबारक त 63 साल मिली आहे 40 सालनि खां पोइ नुबुवत आहे 22 साल कुछ महीना जंहिंखे पाण उमूमी तौर ते 23 साल चऊं था दुनिया जा ॿिया बि लीडर गुज़री आहे महदूद वसाइल में बुख बाहे दुख बाहे गुरबत बाहे वसाइल भी कोन आहिनि खुशहाली भी कोन्हे का माण्हुनि जी सपोर्ट हूंदी माण्हू झुमरियूं हणंदा हूंदा माण्हू हथ में हथ ॾेई करे मोहम्मद मुस्तफ़ा जो पहिरें ॾींहं खां वठी इस्तक़बाल कयो हूंदो मोहम्मद मुस्तफ़ा खे ताईद बिरादरी कई हूंदी ज़बान वारा गॾिजी पिया हूंदा इलाइक़े वारा गॾिजी पिया हूंदा एतिरी शायदि सपोर्ट हूंदी वसाइल भी हूंदा शायदि मैदान खुलियल हूंदो सपोर्ट ही सपोर्ट हूंदी मदद ही मदद हूंदी ही मुंहिंजी अव्हां जी सोच आहे दुनिया जी तारीख़ खणो पूरी तारीख़ जे अंदर इंतहाई महदूद बल्कि नामुनासिब हालात में महदूद वसाइल में सभिनी खां वधीक कामयाब शख्सियत कामयाब जिंदगी ऐं कामयाबियूं जहिड़े एतबार सां मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी में मिलनि थियूं उन जी सीरत तय्यबा जे अंदरि मिलनि थियूं ॿिए कंहिं लीडर जे हवाले सां कोन मिलंदियूं उन जी सिफ़तनि खे उन जे उन अज़मतनि खे अॼु मुस्लमाननि एॾो महदूद रखियो आहे अज़मत जो एतराफ़ कयूं था इक़रार कयूं था कलमो पढ़ूं था पर तरजीह कहिड़ी आहे दिलचस्पी कहिड़ी आहे शौक़ ज़ौक़ कहिड़ो आहे अॼु असां जेकॾहिं ज़राअत सां तालुक़ रखूं था बनी बारे सां तालुक़ रखूं था हिकिड़ी जिन्स जा जेके ॿिज आहिनि उन्हनि ॿिजनि जा केतिरा क़िस्म आहिनि यार फलाणे पर साल जेको ॿिज लॻायो उन जी हालत इहा आहे अपडेट मालूमात मौजूद आहे यार फलाणी कंपनी जो ॿिज न वठिजो इन जी रिज़ल्ट इहा आहे दिलचस्पी उन पासे आहे मालूमात बि आहे नौकरियूं कहिड़ियूं पियूं अचनि ऐं असांखे डटा कहिड़ा पिया मिलनि असांजो स्कोप फलाणी डिग्री जे अंदरि कहिड़ो आहे हींअर असांखे कहिड़ी डिग्री में वञणु घुरिजे हींअर असांखे कहिड़ी जॉब में वञणु घुरिजे कहिड़ी यूनिवर्सिटी में वञणु घुरिजे फलाणी यूनिवर्सिटी जी हींअर हालत कहिड़ी लॻी पई आहे उन जी अहमियत छा आहे जंहिं पासे दिलचस्पी आहे जंहिं पासे शौक़ आहे जंहिं पासे ज़ौक़ आहे यकीन कंदो मालूमात वाफ़िर मिक़दार में थोरे टाइम में गॾु कंदा आहियूं अॼु हलिया वञो इलाइक़नि जा इलाइक़ा मुसलमानो कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह खां सवा को माबूद कोन्हे मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो रसूल आहे अॼु मुआशिरे में वञो सर्वे कयो मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो बि केॾो प्यारो आहे केड़ो सोनो नालो आ केड़ो मिठो नालो आ पर मुसलमानन का वनी पुछा त कयो इन प्यारे मिठड़े सोने नाले मोहम्मद मुस्तफा समझी माना चाहे यकीन कंदो घणे भांगे मुसलमानन के इन लफ्ज मोहम्मद जी माना जी भी खबर काने वनी पुछा त कयो दिलचस्पी शौक ज़ौक उमूमी एकड़ो मिसाल लीजे जे इलाके में बोड अची वने इलाके जे अंदर पानी ही पानी आ फसल पानी हेठ अची वञन रोड रस्ता पानी हेठ अची था वञन अल्लाह रहम करे एड़न हालतन में गुजरणो तो पे पर उन्हें जे बावजूद भी असां पीअण जे पानी जे हवाले सां परेशान रहूं था
एड़ियूं हालतूं थी वेंदियूं आहिनि। अॼु जे दौर में इल्म जो ये समझो सैलाब आयल आहे, इंफॉर्मेशन जो दौर आहे, हथ में मोबाइल फोन आहे, केतिरियूं एप्लीकेशनूं मौजूद आहिनि, केतिरा सॉफ्टवेयर मौजूद आहिनि, कहिड़े ॿोलियुनि में कमेंट था कयूं, कहिड़े ॿोलियुनि में तरफ़दारी था कयूं, कहिड़े ॿोलियुनि में इल्ज़ाम बाज़ी था कयूं। एतिरी ॼाण, एतिरो दिमाग़, एतिरो टैलेंट मौजूद आहे, पर उन जे बावजूद अॼु मुस्लमान जीअं पाणी जे लाइ परेशान, को प्यासो माण्हू, को उञायल माण्हू आहे, अॼु मुस्लमान इस्लाम जी बुनियादी मालूमात खां बि उञायल आहे। पर उञायल माण्हू बीहंदो कोन, बहाना कोन कंदो, ॻोल्हा में निकिरी पवंदो। उहा उञ जेका आहे इंसान खे वेहण कोन थी ॾे, उहा उञ तड़पाए थी, उहा उञ अंदर में एहसास थी पैदा करे, उहा उञ रस्तनि ते हलाए थी। रस्ता न बि मिलनि ॾस गस ते, आख़िरकार अॻिते डुके थो। अॼु जो मुस्लमान इल्म जे हवाले सां उञायल हुजे त पोइ उहो गस ॻोल्हे, उहे ॾस ॻोल्हे, उन्हनि रस्तनि ते वञे। अॼु शौक़ ज़ौक़ उन इल्म वारे पासे केतिरो आहे। मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी मुबारका ॾिसो, उन जी तइलीम ॾिसो, उन जी तरबियत ॾिसो, रवैयो, लहजो, मिज़ाज, तबीयत, मिलण जुलण, रहणी सहणी, खिलण, मुस्कुराइण, कावड़ जो अंदाज। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। मुसलमानों, अवां जे लाइ मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी मुबारका में बेहतरीन नमूनो मौजूद आहे। अंदाज ॾिसो, इन लीडर जी जमात जी इब्तिदा ॾिसो, हालात ॾिसो। रब फरमायो फबिमा रहमतिम मिनल्लाहि लिंत लहुम वलो कुंत फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लनफ़ज़्ज़ू मिन हौलिक। मोहम्मद मुस्तफ़ा सम अल्लाह जी रहमत जे करे, अल्लाह जी मेहरबानी जे करे अवी माण्हुनि जे लाइ मेहरबान आहियो, अवी माण्हुनि जे लाइ शफ़ीक आहियो, नरम मिज़ाज आहियो। वलो कुंत फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि, जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा सम अवां ज़बान जा तेज़ हुजो हा, ज़बान जा तेज़, उन जूं कई अलामतूं, कई निशानियूं, तनकीदी गुफ्तगू, अॻे खे हक़ीर महसूस कराइण, ज़बान मां आकड़ भरियो अंदाज़, माण्हुनि खे घटि महसूस कराइण, ग़लत क़िस्म जी गुफ्तगू करण, माण्हुनि खे आर ॾियारण, अहिड़े क़िस्म जी ज़बान जी तेज़ी ऐं शोखी। मोहम्मद मुस्तफ़ा सम वलो कुंत फज़्ज़न गलीज़ल क़ल्ब, जेकॾहिं ज़बान जा तेज़ हुजो हा, गलीज़ल क़ल्ब, दिल जा पत्थर हुजो हा, दिल जा सख़्त हुजो हा, छा थिए हा पोइ? माण्हू लनफ़ज़्ज़ू मिन हौलिक। रब साईं थो फरमाए पोइ माण्हू अव्हां जे इर्द गिर्द न हुजनि हा। अॼु जेकॾहिं इर्द गिर्द में अव्हां जे माण्हू आहिनि, रब मोहम्मद मुस्तफ़ा खे मुख़ातिब आहे। ही पैगाम मुंहिंजे लाइ, अव्हां जे लाइ आहे, ही पैगाम उस्तादनि जे लाइ आहे, ही पैगाम वालिदैन जे लाइ आहे, ही पैगाम वॾनि जे लाइ आहे, ही पैगाम हुक्मराननि जे लाइ आहे, ही पैगाम हैसियत वारनि जे लाइ आहे, ही पैगाम नुमाइंदगान जे लाइ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, जेकॾहिं ज़बान जा सख़्त हुजो हा, दिल जा पत्थर हुजो हा, माण्हू अव्हां जे इर्द गिर्द न हुजनि हा, इहे माण्हू हूंदा फ़अफ़ु अन्हुम, ग़लतियूं थी पवंदियूं, का मिस्टेक थींदी, का कोताही थींदी, का कमी कोताही थी पवंदी। रब साईं छा थो फरमाए? फ़अफ़ु अन्हुम। मोहम्मद मुस्तफ़ा सम इहे जेके अव्हां जे इर्द गिर्द माण्हू आहिनि, इहे जेके तुंहिंजा साहबा आहिनि, इहे जेके तुंहिंजा शागिर्द आहिनि, इहे जेके तुंहिंजा जमायती आहिनि, इहे जेके तुंहिंजा मुरीद आहिनि, इन्हनि खे फ़अफ़ु अन्हुम, दरगुज़र करे छॾींदो कर, माफ़ करे छॾींदो कर। अल्लाह रब्बुल आलमीन अञा ॻाल्हि एसि ताईं मुकमल कोन कई, बल्कि फरमाई वस्तगफिर लहुम। केॾा ख़ुश नसीब वरी उहे आहिनि जिन खे अल्लाह रब्बुल आलमीन मोहम्मद मुस्तफ़ा खे फरमाए पियो, इन्हनि जी ग़लतियुनि खे बि दरगुज़र कर ऐं गॾोगॾु वस्तगफिर लहुम, इन्हनि जे लाइ तूं मोहम्मद मुस्तफ़ा सम इस्तिग़फ़ार कर, इन्हनि जे लाइ तूं मोहम्मद मुस्तफ़ा सम माफ़ी तलब कर, माफ़ी जी दरख़्वास्त ॾे। कंहिंजे लाइ? इन्हनि जे लाइ जेके तुंहिंजे इर्द गिर्द आहिनि। सिर्फ़ु ॻाल्हि एसि ताईं बि कोन्हे, ग़लतियुनि खे बि नज़रअंदाज़ कर, माफ़ करे छॾ, दरगुज़र करे छॾ। इन्हनि जे लाइ वरी तूं इस्तिग़फ़ार कर। टीं ॻाल्हि बि आहे वशाविरहुम फिल अम्र, इन्हनि सां वरी मुशावरत बि कर, इन्हनि सां सलाह मशवरो बि कर। फ़इज़ा अज़मत फ़तवक्कल अलल्लाह, जेके
जेकॾहिं तुंहिंजो अज़म थी थो वञे, पुख्ता इरादो थी थो वञे, अल्लाह ते भरोसो रख, एतमाद, यकीन, भरोसो, एतबार अल्लाह रब्बुल आलमीन ते रख। इहा बिज़ाहिर नंढड़ी आयत आहे, पर इन जे अंदरि हिकिड़ी वॾी कहाणी सम्झो, वॾो पैगाम सम्झो, वॾी तारीख़ मौजूद आहे। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में तज़किरा कया। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में नालो भी ज़िक्र कयो। क़ुरान मजीद में हिकिड़ी सूरत जो नालो भी अल्लाह रब्बुल आलमीन मोहम्मद रखियो। 4 मरतबा अल्लाह रब्बुल आलमीन बराह रास्त मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो वरतो, लक़बन सां ऐं मुख़्तलिफ़ रूप ऐं हैसियत सां रब्बुल आलमीन अलॻ सां भी तज़किरा फरमाया। मोहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार। रब साईं मोहम्मद मुस्तफ़ा खे फरमायो, मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो पैगंबर आहे, उन जा साथी काफ़रनि जे मामले में सख़्त आहिनि, काफ़रनि ते सख़्त आहिनि। रुहमाउ बैनहुम, पाण में मेहरबान आहिनि इहे साथी, पाण में हिक ॿिए जो ख़्याल रखण वारा आहिनि इहे साथी। मोहम्मद मुस्तफ़ा जा तज़किरा अल्लाह रब्बुल आलमीन या अय्युहन नबी सां बि कया। मोहम्मद मुस्तफ़ा खे अल्लाह साईं बिराह रास्त कुल जे लफ़्ज़ सां बि जेका आहे ख़िताब फरमायो। आम तौर ते पंहिंजे मुआशिरे में चवंदा आहिनि साईं कुल 4 सूरतूं आहिनि सूरतनि जे एतबार सां, ऐं किथे किथे बिदअत जे रूप में माण्हू चवंदा आहिनि साईं कुल पढ़ो। कुल घणा चई 4, इन्हे जे करे 4 पढ़नि, 5 कुल बि आहे, पर उहो डिघो बि आहे, सूरत बि वॾी आहे, ऐं सूरत में तज़किरो बि अहिड़ो आहे, सूरत जो नालो बि कुझु मिड़ई ड्रिजारींदड़ हूंदो। कुझु माण्हुनि खे उहो 5 सूरत घणे भाङे यादि ई कोन थिए, सिर्फ़ु हाफ़िज़नि खे यादि हूंदी या कुझु खे यादि हूंदी। 4 सूरतूं कुल सां शुरू थियनि थियूं, जेके मुआशिरे में ॿुधायूं थियूं वञनि। कुल या अय्युहल काफ़िरून, कुल हुवल्लाहु अहद, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, कुल अऊज़ु बिरब्बिन नास। माण्हुनि कुल जा वरी ताम वञी यादि कया आहिनि, कुल जा अहकाम यादि ई कोन आहिनि। कुल उम्र गुज़री वई, टोटल ज़िंदगी गुज़री वई। इहे नंढड़ियूं सूरतूं, इन में अक़ीदो छा आहे, इन में पैगाम छा आहे, इन में शिफ़ा छा आहे, इन में नसीहत छा आहे। ज़िंदगियूं गुज़रियूं, यादि रखियोसीं। 5 कुल बि आहे। कुल ऊहिया इलैय अन्नहु इस्तमा नफ़रुम मिनल जिन्न फ़क़ालू इन्ना समेना क़ुरआनन अजबा यहदी इलर रुश्द फ़आमन्ना बि। सूरह जिन्न आहे, जेका बि शुरू थिए थी कुल सां। अॼु मुस्लमाननि जो ज़ौक़ ॾिसो, मुस्लमाननि जो शौक़ ॾिसो, रस्मनि रवाजनि ते ऐं चंद तामनि ताईं महदूद करे अहकामनि खां इलाही दूर रखियो वियो। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जो मुआशिरो मिलियो आहे, उहो मुआशिरो को आइडियल मुआशिरो तो कोन हो, उहो मुआशिरो को भलो मुआशिरो तो कोन हो। अहिड़ा बि बदबख्त अरब हुया, सभु न, कुझु अहिड़ा बि हुया जेके वहशी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। पंहिंजी न्याणी हुनजी पंहिंजी आहे, पर उहो बदबख्त माण्हू पंहिंजी न्याणी खे दफ़नाए यकीन कंदो जानवर बि उहो कमु न कनि। मोहम्मद मुस्तफ़ा उन मुआशिरे खे सुधारियो कीअं, इस्लाह कीअं कई, जंहिं मुआशिरे में औरतनि जी हैसियत जो तसव्वुर न हुजे। अॼु असांजे मुआशिरे में चंद माण्हू बरगलाए करे, एतिराज़ात करे, अबोज क़िस्म जे, सादे क़िस्म जे आम मुसलमान खे, जंहिंजो ज़ौक़ इन पासे कोन्हे, जंहिंजी वकालत इस्लाम जे लाइ कान्हे, जंहिंजो दिफ़ा इस्लाम जो कोन्हे को, दुनिया जी रंगत में, दुनिया जी लज़त में, दुनिया जे ज़ाइक़नि में, दुनिया जी रंगीनी जे अंदरि एॾा ग़र्क़ ऐं अंधा थी चुकासीं जो दीन जे बारे में एतिराज़ करण वारा बि मुसलमान ऐं उन्हनि एतिराज़नि खे फैलाइण वारा बि मुसलमान, एतिराज़नि खे ॿुधण वारा बि मुसलमान, मुसलमाननि में मायूसी फैलाइण, नाउमीदी फैलाइण, दीन खां ऐं उलमा खां बदज़न करण। अॼु इहा सॼी चपकलिश जेका हले पई, इहा छिकछिका जेका हले पई मुआशिरे जे अंदरि, मुसलमाननि में पाण में हले पई। सोचो मोहम्मद मुस्तफ़ा उन मुआशिरे जी बहितरी कीअं कई। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी सिफ़त आहे हरीसुन अलैकुम। मोहम्मद मुस्तफ़ा के हिर्स आहे। मोहम्मद मुस्तफ़ा के जेकॾहिं उम्मती खे तकलीफ़ अचे थी, उम्मती
کے کا مشقت نہ پہنچے امتی جلا کا دکھائی نہ پہنچے محمد مصطفیٰ کے اہو گوارا کونے کو اہاب تکلیف تھے تھی امتی جی کیڑی گال مسلمان جی کیڑی گال مومنن جی کیڑی گال اچو محمد مصطفیٰ کی کیفیت ڈسو دل جی حالت ڈسو وہ نزاکت ڈسو وہ احساس ڈسو رب قرآن مجید میں تذکرہ کیا سورہ کہف جے اندر میں مفہوم موجودہ سورہ قصص میں موجودہ سورہ شعراء میں موجودہ مانو یہ جے کہ کافر ہیں یہ مسلمان چھو نہ تھا تھن محمد مصطفیٰ سمجھائے تو محمد مصطفیٰ بدھائے تو پر صرف سمجھائے بدھائے کون تو دل جے اندر تڑپ آئے دل جے اندر احساس آئے کہیں جی دلہ محمد مصطفیٰ جی احساس کہیں جلا ہے کافرن جے بارے میں احساس انہن مشرکن جے بارے میں احساس یہ مسلمان چھو نہ تھا تھن انہن جی دنیا بٹھئی پہ آخرت جے عذاب کھا بچی ونن جہنم کھا بچی ونن فَلَعَلَّكَ بَاخِعٌ نَفْسَكَ عَلَىٰ آثَارِهِمْ إِن لَّمْ يُؤْمِنُوا بِهَٰذَا الْحَدِيثِ أَسَفًا رب قرآن مجید نازل کیو محمد مصطفیٰ کیڑا پریشان تھا رہو اترا پریشان جو پانجے پان کے غم واری کیفیت میں آندو تھو تہاں جی دل کمزور تھی چکی ہے پانجے پان کے دلی اعتبار سا کمزور کیو تھو رگو ان گال تے پیا سوچو رگو ان گال جو ٹینشن آ رگو ان گال جی پریشانی ہے وہ پریشانی تہاں کے کمزوری وارے پاسے وٹھی وئی آ فَلَعَلَّكَ بَاخِعٌ نَفْسَكَ عَلَىٰ آثَارِهِمْ إِن لَّمْ يُؤْمِنُوا بِهَٰذَا الْحَدِيثِ أَسَفًا محمد مصطفیٰ انہیں جے کرے پریشاناتی کافر کہ نہ کہ بہانے اسلام کے قبول کن اج مسلمان پریشانا تو فلانے کے کافر قرار دیوں فلانے کے غیر مسلم قرار دیوں جنت جو ٹکیٹوں ہتھن میں کھیو اج عجیب قسم جی جرت میں ہلوں پیا سچ پچھو دل تے ہتھ رکھو بین کے چھڑیو پانجے دل کھان تنہائی میں ونی پچھا کیو مغرب جی نماز پڑھی تھو کیر یقین سا ہتھ متھے کرے کو چوندو کہ میں کا جرت ہوندی تدا مجھے نماز قبول تھی وئی مکھے سرٹیفکیٹ ملیو مکھے ملائک بدھائیو مکھے پیغام آئیو نعوذ باللہ کو الہام آئیو اج پانجے پان کے پانجی پڑھل نماز جو پان یقین کون تھا ڈیارے سگاؤں امید آئے حوصلو آئے دعا آئے فکر آئے ہوڑا ابراہیم علیہ السلام کعبۃ اللہ جو تعمیراتی کم کرے فارغ تھیو اللہ جو پیغمبر آئے کم کعبۃ اللہ جو دعا زبان تے کیڑیا ربنا تقبل منا انکا انت السمیع العلیم اج نڈڑیوں تھوڑیوں مختصر کھٹل ٹوٹل قسم جو نیکیوں کہوں تھا فخر اچو ونے تکبر اچو ونے غرور اچو ونے آکڑ اچو ونے خدا اللہ جا پیغمبر ہیں قرآن مجید جا واقعہ ہیں ربنا تقبل منا انکا انت السمیع العلیم پروردگار ہی پورو ہی محنت ہی مزدوری توٹ قبول تھی ونے ہو قبول جے فکر میں آئین اج اساں ہر شے جے فکر کھاں بے فکر زندگی پہ گزاریوں محمد مصطفیٰ سمدوت شاید یہ کافر شاید یہ مشرک کہ بہانے اسلام کے قبول کرے وٹھن چند مانن گالیوں بکیوں کافر مشرکن گالیوں بکیوں اساں اچوں تھا تہاں جی محفل میں غریب مسکین کے رنگ جا کارا ہوندا کہ غریب مسکین ہوندا کہ غلام آہن کہ محنت مزدوری کرن وارا کہ ہاری قسم جا مانو آہن معاشرے میں انہیں جو اسٹیٹس کونے معاشرے میں وہ پروٹوکول کونے معاشرے میں انہیں لیول اسٹینڈر جا کونے انہیں کافرن مشرکن چو محمد مصطفیٰ اوان جی گال کہ اساں بدھاؤں تو صحیح پر اساں جے اچوں تھا تہاں کیڑے قسم جا مانو ویٹھا ہیں رسول کریم سمدھو یہ دل میں ساگی گال حریصن علیکم جے تحت فَلَعَلَّكَ بَاخِعٌ نَفْسَكَ عَلَىٰ آثَارِهِمْ جے تحت من کا گال سمجھی وٹھن رسول کریم جی محفل میں اوہے مانو ویٹھلا ہیں ہکڑو نابین صحابی اچے تھو نابین کے کیڑی خبر کیر ویٹھا ہیں کیتری دنیاوی حساب سا کے اہمیت میں آہن پر اصل حیثیت اصل عزت اصل اسٹیٹس اصل عظمت دنیا وارن میں گولو تھا مسلمانوں اصل عزت اللہ رب العالمین وٹ گولو اللہ وٹ کہیں جو مقام ہے یہ رب تو جانے اساں کہیں کے کیڑا مقام دیدہ ہوں ظاہری اعتبار سا امید جے اعتبار سا علم جے اعتبار سا انسان ہوں غلطیوں بھی تھی سگن تھوں محمد مصطفیٰ میں محفلہ ہے وہ کافر مشرک ویٹھل ہو جن ایک نابین صحابی اچے تھو
वेचारे खे ख़बर कान्हे का अखियुनि जो नूर कोन्हे पर हिदायत जो नूर आहे, पर इल्म जो नूर आहे, पर मारिफत जो नूर आहे, पर उन तारुफ जो जेको तारुफ अल्लाह जो आहे, उहो तारुफ जेको मोहम्मद मुस्तफ़ा जो रिसाल जे हवाले सां तारुफ आहे, इन नाबीने सहाबी खे त आहे आयो आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेशानी ते निरड़ मुबारक ते परेशानी जा आसार आहिनि त ही काफ़िर मुशरिक वेठा आहिनि, ही ग़रीब मिस्कीन नाबीनो सहाबी अची वियो, इन्हनि खे ॻाल्हि ॾुखी लॻंदी, ही चवंदा रहंदा आहिनि, मतां नाराज़ थी हलिया वञनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो ज़बान सां त कोन चयो न उन नाबीने खे, ऐं रसूल करीम जे निरड़ मुबारक खे पेशानी खे उन नाबीने ॾिठो ई कोन्हे, हू नाबीनो आहे। नबी करीम ज़बान सां नाराज़गी जो इज़हार कोन कयो आहे, उन जे बावजूद रब कुरान मजीद नाज़िल कयो, अबस व तवल्ला अन जाअहुल आमा वमा युद्रीक लअल्लहु यज़क्का औ यज़क्करु फतनफउ ज़िक्रा। रब कुरान मजीद नाज़िल कयो, मोहम्मद मुस्तफ़ा सम इन नाबीने जे अचण सां अवां जी पेशानी ते परेशानी जा आसार आहिनि, निरड़ मुबारक ते नाराज़गी जी अलामत आहे, इन जे करे जो नाबीनो आयो आहे। रब तो फरमाए वमा युद्रीक लअल्लहु यज़क्का, मोहम्मद मुस्तफ़ा सम अवां खे कहिड़ी ख़बर, असल हिदायत त अल्लाह रब्बुल आलमीन इन नाबीने जे हिस्से में रखी आहे। इहे जेके ॿिया एतिराज़ कनि वेठा, इन्हनि जे हिस्से में हिदायत न आहे, हिदायत इन नाबीने सहाबी जी आहे। मोहम्मद मुस्तफ़ा सम पंहिंजे मुरीदनि सां कीअं आहिनि, मोहम्मद मुस्तफ़ा सम पंहिंजे अहले बैत सां कीअं आहिनि, पंहिंजे ख़ानदान सां कीअं आहिनि, रब्बुल आलमीन तज़किरा कुरान मजीद में कया। फरमाई इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिजस अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। मोहम्मद मुस्तफ़ा सम घराणे सां हुजे, रब तज़किरा कुरान मजीद में करे। घराणो तक़द्दुस वारो आहे, घराणो एहतराम वारो आहे, घराणो पाकीज़ा आहे। रब्बुल आलमीन कुरान मजीद में तज़किरा कया रसूल करीम जो अज़वाज मुतहरात। रब से फरमायो या निसा अन्नबी लस्तुन्न का अहदिम मिनन निसा। मोहम्मद मुस्तफ़ा सम जो जेके घरवारियूं आहिनि, रब कुरान मजीद में तो फरमाए उन्हनि जो जेको मक़ाम एहतराम शान आहे कंहिंजी घरवारी जो कोन्हे। रब फरमायो अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। मोमिनो मुसलमानो अवां खे पैगंबर केतिरो प्यारो हुजे, केतिरी मोहब्बत था कयो, मोहब्बत जो अंदाज़ छा हुजे, मोहब्बत केतिरे क़दर हुजे। रब साईं तो फरमाए अन्नबी औला बिल मोमिनीन, मोमिननि खे मोहम्मद मुस्तफ़ा सम उन्हनि जी जाननि खां बि वधीक प्यारो हुजे। व अज़वाजुहु उम्महातुहुम, ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सम जूं घरवारियूं रब साईं तो फरमाए मोमिननि जूं मायरूं आहिनि, अमड़ियूं आहिनि, जीजल आहिनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख़्सियत ॾिसो, अल्लाह जे तरफ़ां आछूं थियनि, आफर थिए, तव्हांखे दुनिया जा खज़ाना, खज़ाननि जूं चाबियूं मिलनि। मोहम्मद मुस्तफ़ा सम खज़ाना नथो घुरे, मोहम्मद मुस्तफ़ा सम आछियुनि खे क़बूल नथो करे, मोहम्मद मुस्तफ़ा सम खे बार बार आफर थिए, दुनिया जा खज़ाना, खज़ाननि जूं चाबियूं। मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी ज़ात जे लाइ छा थो घुरे, अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना व अशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन। सुनन इब्न माजा जे अंदर इमाम अलबानी रहमतुल्लाह अलैहि ज़िक्र करे रसूल करीम दुआ घुरे, अल्लाह जैसी ताईं दुनिया में आया मां मोहम्मद मुस्तफ़ा सम ज़ाती हैसियत में मिस्कीनी वारी हैसियत में रहा, मिस्कीनी वारी हालत में रहा। दुनिया मां वञा तब मिस्कीनी जी हालत में वञा, क़यामत जे ॾिहाड़े उथारियो वञा तब मिस्कीनी जी हालत में उथारियो वञा। मोहम्मद मुस्तफ़ा जी झोली में पत्थर हुजन, पोरियो पियो करे, मेहनत मजदूरी पियो करे, कंहिंजे लाइ केॾी महिल मस्जिद नबवी जो तैमीराती कमु आहे, केॾी महिल ग़ज़वा अहज़ाब जंहिंखे खंदक जी जंग चइबो, जंहिंखे खाई वारी जंग चइबो, 7 हिजरी में रसूल के उन में भी जिस्मानी तौर ते उन खिदमत में उन पोरे में आहिनि, पर ज़बान अथर मां दुआ केड़ी थी निकले, जुमला केड़ा था निकरन, अल्लाहुम्मा ला ऐश इल्ला ऐशल
आखिरा परवरदिगार दुनिया जा ऐश मां मोहम्मद मुस्तफा पंहिंजी ज़ात जे लाइ कोन थो घुरां, मां मोहम्मद मुस्तफा आखिरत जा ऐश थो घुरां, आखिरत जी राहत थो घुरां, आखिरत जी नेमत थो घुरां। मोहम्मद मुस्तफा सां सहाबा कराम बि निभाइनि था। दुनिया जा लीडर बि तव्हां पढ़िया हूंदा, ॾिठा हूंदा, उन्हनि जा कारकुन बि ॾिठा हूंदा, उन्हनि जा फैमिली मेंबर बि ॾिठा हूंदा। अचो मोहम्मद मुस्तफा जे लीडरशिप जे हवाले सां ॻाल्हि कयूं, उन्हनि जे कारकुननि, उन्हनि जे मुरीदनि जे हवाले सां ॻाल्हि कयूं। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा घरवारा, रसूल करीम जी अज़वाज मुतहरात, मिस्कीनी जी हालत आहे, गुरबत जी हालत आहे, ॿ महीना 3 महीना घर में रिध पचा न थे। अॼु पंहिंजे घरनि जो बि जाइज़ो वठो, पंहिंजे तामनि जो बि जाइज़ो वठो ऐं पंहिंजी ज़िंदगी जी रहणी सहणी खे बि साम्हूं रखो। रब क़ुरान मजीद में तज़किरो कयो, मोहम्मद मुस्तफा पंहिंजी घरवारनि खे गॾु कर ऐं उन्हनि सां सिधी ॻाल्हि कर। मुंहिंजो हाल ही मिस्कीनी जो, मुंहिंजो हाल ही ग़रीबी जो, मुंहिंजे घर में रिध पचा जी कैफ़ियत इहा आहे। रब सूरह अहज़ाब में तज़किरो कयो, पंहिंजे घरवारनि खे गॾु करे उन्हनि खे चओ त तव्हांखे अल्लाह घुर्जे, तव्हांखे रसूल घुर्जे, तव्हांखे आख़िरत घुर्जे। जेकॾहिं तव्हांजी मंज़िल, तव्हांजो हदफ़, तव्हांजो मक़सद ई अल्लाह आहे, उनजो रसूल आहे, आख़िरत आहे, त पोइ ठीकु आहे। मुंहिंजो जेको हाल आहे मूंसां हलो, इन ग़रीबी में, इन मिस्कीनी में आउं तव्हां सां गॾु आहियां। पर जेकॾहिं तव्हांखे दुनिया खपे, दुनिया जी ज़ेब ज़ीनत खपे, दुनिया जूं आसाइशूं नेमतूं खपनि, सूरह अहज़ाब पढ़ो। रब साईं थो फरमाए इन्हनि खे गॾु करे सिधो सो चओ त जेकॾहिं तव्हांखे दुनिया खपे, दुनिया जा ऐश आराम खपनि, दुनिया जूं नेमतूं सहूलतूं खपनि, फ़तआलैन उमत्तिकुन्न व उसर्रिहकुन्न सराहन जमीला। पोइ अचो तव्हांखे दुनिया मिलंदी, दुनिया जूं नेमतूं मिलंदियूं, तव्हांजूं ख़्वाहिशूं पूरियूं थींदियूं, तव्हांजा जज़्बात, तव्हांजूं सोचूं, तव्हांजी राहतूं तव्हांखे मिली वेंदियूं। पोइ मोहम्मद मुस्तफा कोन मिलंदो। अहले बैत मंझां, अज़वाज मुतहरात मां के हिकिड़ी घरवारी बि ईअं कोन चयो नऊज़ बिल्लाह मोहम्मद मुस्तफा अवांजी मिस्कीनी ॾाढी ॾुखी आहे, भला महीनो महीनो बि बुखनि ते गुज़ारो कीअं कजे। बल्कि तमाम तर अज़वाज मुतहरात आख़िरी घड़ी ताईं निभायो आहे। घर, कमरा, हुजरतुन अरबी में चइजे, सिंधी उर्दू में पाण आम तौर ते हुजरो जो लफ़्ज़ इस्तेमाल कयूं, उन जी जमा हुजरात अचे थी। केतिरा वॾा आहिनि, हाउस केतिरो आहे। अल्लाह जे खज़ाननि में का कमी त कोन्हे। मोहम्मद मुस्तफा खां वधीक अल्लाह खे प्यारो केरु हूंदो। पर आज़माइशूं ॾिसो, दुख ॾिसो, बुख ॾिसो, तकलीफ़ूं ॾिसो, इम्तिहान ॾिसो। मोहम्मद मुस्तफा घरवारनि जे लाइ नंढड़ा नंढड़ा जेके कमरा तैयार कया आहिनि, रोज़े रसूल आहे, हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो हुजरो केतिरी साइज़ जो आहे, नंढड़ो आहे, मुख़्तसर आहे। मोहम्मद मुस्तफा जेकॾहिं उन कमरे जे अंदरि नमाज़ पढ़े, आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा सुतल आहे, सजदे कंदे वक़्तु उन जे जिस्म खे टकराव थिए, एतिरे मुख़्तसर साइज़ जे अंदरि, पर एॾी अज़ीम हस्ती रहे पई। रब्बुल आलमीन उन अहले बैत जा ऐं क़ुरान मजीद में 27 सिपारे में उन सूरत जो नालो रब्बुल आलमीन हुजरात रखियो आहे। रसूल करीम पंहिंजे सहाबा सां कीअं आहिनि, रसूल करीम पंहिंजे मुरीदनि सां, पंहिंजे वर्करनि सां कीअं आहिनि। वशाविरहुम फिल अम्र, मशवरो बि कनि था, रहणी सहणी बि कीअं आहे। खोड़ चकर तव्हां वाक़िया ॿुधा आहिनि। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु, अल्लाह रब्बुल आलमीन कॾहिं कॾहिं थोरे थोरे वक़्त में बि इख़लास जे करे, मक़सद जे करे, नियत जे करे ऐं तय थियल मंसूबे ते जेकॾहिं माण्हू कमु थो करे, अल्लाह रब्बुल आलमीन थोरे टाइम में वॾियूं बरकतूं थो ॾे, वॾियूं रहमतूं थो नाज़िल करे। जय्यद उलमा कराम जमात जा अकाबिरीन वेठा आहिनि। इंतिहाई मोहतात अंदाज में थो ॻाल्हि कयां। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़िंदगी जो मिसाल थो पेश कयां। मक्के में मुसलमान कोन थियो आहे, इब्तिदा में शामिल कोन थियो आहे, इंतिहाई सीनियर पुराणो कोन्हे को। जेकॾहिं अञा थुल्हे लेखे हिसाब कंदो, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारका जा के 3 साल मिलिया आहिनि, वॾो को अरसो बि कोन्हे को, थोरो वक़्तु मिलियो आहे। मोहम्मद मुस्तफा जी रफ़ाक़त, मोहम्मद मुस्तफा जी सोहबत, मोहम्मद मुस्तफा जी महफ़िल में। पर तव्हां ॾिसो हुन जो मक़सद छा आहे। मोहम्मद मुस्तफा सां गुफ़्तगू कनि, अबू हुरैरा मौजूद हुजे, मोहम्मद मुस्तफा रस्ते ते हुजनि, सफ़र में हुजनि,
हुजन, अबू हुरैरा गॾु हुजे। हदीस जे हवाले सां इल्म हदीस में ॾिसो रावियान हदीस जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं सभिनी खां वधीक रिवायतूं कंहिंजूं आहिनि अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो आहिनि। मुख़्तसर दौरानियो आहे पर इल्म हदीस सां एतिरो जुड़ियल आहे। अक्सर माण्हू चवंदा हुआ अबू हुरैरा ॿिया बि त सहाबी हुया, मुहाजिर बि हुया, अंसार बि हुया, ही रुगो तोखां एतिरो रिवायतूं छो थियूं अचनि? अबू हुरैरा ॿुधायो चई इन जे करे मिसकीन माण्हू आहियां, कारोबार आहे कोन को, घर मूंखे पंहिंजो कोन्हे। मस्जिद नबवी में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे शागिर्दनि जी रहाइश जो बंदोबस्त कयो आहे। मां उन्हनि शागिर्दनि मां हिकिड़ो शागिर्द आहियां, घर बि मुंहिंजो पंहिंजो कोन्हे, कारोबार बि कोन्हे को, मक़सद हिकिड़ो ई आहे मोहम्मद मुस्तफ़ा जी सोहबत, उन जी मोहब्बत, उन जी रफ़ाक़त, उन रफ़ाक़त में इल्म मिली पए, रसूल किन जी गुफ्तगू उनखे नोट कयां, रसूल किन जी मौजूदगी में का गुफ्तगू थिए उनखे नोट कयां, रसूल किन जी मौजूदगी में को अमल थिए उनखे नोट कयां। इन जे करे मां मोहम्मद मुस्तफ़ा जी हदीस सां, मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात सां जुड़ियल हुयुसि। मुंहिंजो मक़सद इहो हो। इन जे करे जो मुंहिंजो कारोबार वारे पासे तवजह कान्हे का, मुंहिंजे घर जे मामलात जे हवाले सां कोन्हे। मस्जिद नबवी में हिकु मिस्कीन सहाबी रहे थो, इमाम कायनात आहे, मुअल्लिम इंसानियत आहे, मुर्शिद आज़म आहे, कायद आज़म आहे, लीडर ऐं मुर्शिदनि जूं मोहबतूं बयान कंदा आहियो न, वर्करनि ऐं लीडरनि जा तज़किरा कंदा आहियो। अचो मोहम्मद मुस्तफ़ा सम कहिड़ी नौयत जो, केॾी अज़ीम हैसियत जो लीडर आहे ऐं पंहिंजे मुरीदनि सां कीअं आहे, पंहिंजे शागिर्दनि सां कीअं आहे, उहो मारूफ़ वाक़ियो मौजूदु आहे। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला चए थो मस्जिद में वेठो हुउसि, बुखायल हुउसि, कुझु कोन्हे खाइण जे लाइ, दिलि में इन तड़प जे लाइ वेठो हुउसि, इंतज़ार में हुउसि मतां मोहम्मद मुस्तफ़ा जी महफ़िल में किथां कुझु अची वञे खाइण जे लाइ। चई वेठा हुयासीं, खीर जो हिकिड़ो प्यालो को माण्हू खणी आयो, को सहाबी खणी आयो, कंहिं वटि मोहम्मद मुस्तफ़ा सम वटि रसूल करीम जी ख़िदमत मुबारका में खीर जो प्यालो आयो आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उन सहाबी अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ॾिनो। अबू हुरैरा जूं त पहिरीं नज़रूं हुयूं इहो खीर जो प्यालो न मूंखे मिली पए, जंहिंजे पेट में कुझु न हुजे, बुख तंग करे ऐं माण्हू जूं नज़रूं खुतल हुजनि त मतां का शइ किथां अची वञे। हीउ मिसकीन माण्हू आहे, हिन खे ॿिए पासां किथां को आसरो बि कोन्हे को। चई इन आसरे में, इन कैफ़ियत में वेठो हुउसि, खीर जो प्यालो मिलियो मोहम्मद मुस्तफ़ा सम एतिरनि सहाबा कराम मंझां इन अबू हुरैरा खे ॾिनो। अबू हुरैरा खीर जो प्यालो वठ, पर ॻाल्हि इते पूरी कोन थी। खीर जो प्यालो मिलियो, मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो अबू हुरैरा पंहिंजे हिन भाइरनि खे, पंहिंजे साथियुनि खे प्यारणु शुरू कर। हाणे खीर जो प्यालो सहाबा केतिरा आहिनि? ॿ टे त कोन हिन के न। खीर जो प्यालो हिकिड़ो आहे, पर अॼु मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे हथनि मां ॾिए पियो। बरकत ॾिसो, रहमत ॾिसो, मौजज़ा ॾिसो, रसूल किन जूं अज़मतूं ॾिसो। जेतिरा मौजज़ा सभिनी पैगंबरनि खे मिलिया, जेतिरी मालूमात आई, उन खां कई गुना ज़्यादा, कई भेरा वधीक अल्लाह रब्बुल आलमीन अकेले मोहम्मद मुस्तफ़ा खे मौजज़ा अता कया। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खीर जो प्यालो ॾिनो अबू हुरैरा खे। अबू हुरैरा प्यारण शुरू कर। अबू हुरैरा चए थो हिकु ॿ सहाबी कोन हुयो, 70 खां वधीक सहाबा कराम आहिनि, 70 खां वधीक। सभिनी खे वारे वारे ते अबू हुरैरा खीर जे प्याले मां प्यारींदो वियो। खीर जो प्यालो खुटो कोन्हे को, वरी ॿिए पासां को भरे कोन आया आहिनि। खीर जो प्यालो ईअं जो ईअं मौजूदु आहे। उन खां पोइ मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो अबू हुरैरा हाण तूं पी। अबू हुरैरा तकड़ में जल्दी में पीअण शुरू कयो। हिन जी कैफ़ियत तव्हां ॿुधी चुको, खाइण जे लाइ बि कुझु कोनसि, बुखायल बि हुयो, कैफ़ियत ई अहिड़ी ही, हालत ई अहिड़ी ही। चई मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो अबू हुरैरा अञा बि पी। अबू हुरैरा पीअंदो वियो। अबू हुरैरा अञा बि तूं पीअंदो वञ। आख़िरकार अबू हुरैरा चए थो मोहम्मद मुस्तफ़ा हाण बिल्कुलु गुंजाइश न रही। हाण इशारो कंदे चईसीं हाण मामलो त हलक ताईं पहुची वियो।
हाण त मामलो हेसी ताईं अची वियो आहे, निड़ी ताईं पहुची वियो आहे। उन खां पोइ मोहम्मद मुस्तफ़ा उहो खीर जो प्यालो वरितो। लीडरनि जी ॻाल्हि कयो था, उस्तादनि जी ॻाल्हि कयो था, स्कॉलर जी ॻाल्हि कयो था, मुर्शिदनि जी ॻाल्हि कयो था, अॻवाणनि जी ॻाल्हि कयो था। अॼु जे दौर में जेकॾहिं कंहिं लीडर सां थोरी का फिडी सिडी का चिबी का तकड़ में तस्वीर अची वञे, हैसियत आहे, ख़ुशी आहे, माण्हू पंहिंजे तौर ते पेश कंदा आहिनि, माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि जे जज़्बात जो उन हिसाब सां पंहिंजी जाइ ते क़दुरु। पर सोचो ही जेके वर्कर आहिनि जिन जा तज़किरा अल्लाह क़ुरान मजीद में पियो करे, रज़ी अल्लाह अनहुम व रज़ू अनहु वारा सर्टिफिकेट पियो ॾे, उन्हनि जूं मंज़िलूं छा हूंदियूं, उन्हनि जूं अज़मतूं छा हूंदियूं। रसूल करीम ससम उन खां पोइ खीर जो प्यालो वठी करे उहो खीर जे प्याले मां मोहम्मद मुस्तफ़ा पाण पीतो आहे। उन्हनि सहाबा कराम जाइ जाइ ते निभायो। अज़मतनि जी ॻाल्हि कयूं त मोहम्मद मुस्तफ़ा लुआब मुबारक जेकॾहिं सहाबी जे अख ते फेराइनि, अल्लाह रब्बुल आलमीन उन सहाबी खे शिफ़ा अता करे छॾी। हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जो वाक़ियो ॿुधो अथव न, कई चकर ग़ज़वा ख़ैबर वारी ॻाल्हि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मौजज़ा बेमिसाल मिलिया, खोड़ मौजज़ा मिलिया, जाइ जाइ ते मौजज़ा मिलिया। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह रब्बुल आलमीन जिस्मानी एतबार सां बि पाकीज़ा ज़िक्र कयो, जंहिंजी ज़िंदगी मुबारका हयाती तय्यबा जो अल्लाह रब्बुल आलमीन कसम सां ज़िक्र करे। ये जेके 4 ॾींहं गुज़रिया आहिनि, इन्हनि 4 ॾींहंनि जी ज़मानत अॼु पाण पंहिंजे पाण खे ॾेई सघूं था। हिननि 4 ॾींहंनि में सही को गुनाह कोन कयो हूंदोसीं। तकब्बुर, गुरूर, को साड़, को बुग़्ज़, को नफ़रत, को इल्ज़ाम, को बहतान, बदगुमानी, बदनियती। मोहम्मद मुस्तफ़ा की जिंदगी मुबारका रब से तो फरमाए लअमरुक व इन्नहुम लफी सकरतिहिम यामहून। तो मुंहिंजा दोस्तो वक्त जा इशारा समझी सघूं था, अभी बि समझी सघो था। वक्त जी नज़ाकत जो तय थियल फार्मूलो ऐं उसूल बि आहे। जेको कुझु मूं ॿुधायो आहे यकीनन अल्लाह रब्बुल आलमीन उन में अज़मत अहले बैत जे हवाले सां, अज़मत सहाबा जे हवाले सां, मोहम्मद मुस्तफ़ा जो जेको ताल्लुक़ पंहिंजे शागिर्दनि सां, पंहिंजे सहाबा सां आहे, अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे हवाले सां बि तज़किरो कयो। मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी मुबारका असांखे ॾस ॾिए थी, असांजी रहनुमाई करे थी। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, एतिरी अज़ीम आयत आहे। आख़िरी ॻाल्हि जेका जितां शुरू कईसीं, मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो बि मोहम्मद, घणनि मुस्लमाननि खे एॾे प्यारे मिठड़े नाले जी माना जी ख़बर कान्हे का। माना बि ॾाढी प्यारी आहे। मोहम्मद हमद मां आहे, सारायल, तारीफ़ वारो, भलो, सुठो, बेहतरीन। रसूल के फरमायो अना मोहम्मद व अना अहमद व अनल माही अल्लज़ी यमहुल्लाहु बियल कुफ्र व अनल हाशिर अल्लज़ी युशर नास अला कदमय्य व अनल आकिब अल्लज़ी लैसा बादी नबियुन। रसूल करीम सा समझो इस्म मुबारक, नालो मुबारक मोहम्मद, यानी सब का वधीक सारायल, तारीफ़ वारो, भलो, सुठो। अना अहमद, फरमाए मां अहमद बायां। जी अल्लाह रब्बुल आलमीन इहो नालो मोहम्मद मुस्तफ़ा जो अहमद सिफ़ाती नाला बि, यानी घणी अल्लाह जी तारीफ़ करण वारो, सब का वधीक अल्लाह जी साराह करण वारो। फरमाए अनल माही अल्लज़ी यमहुल्लाहु बियल कुफ्र, आऊं माही बाया जंहिंजे ज़रिए अल्लाह रब्बुल आलमीन कुफ्र के, शिरक के मिटाए छॾियो, ख़त्म करे छॾियो। अनल हाशिर, आऊं हाशिर बाया हशर मां, यानी महशर जो लफ़्ज़ इस्तेमाल कंदा आहियूं, मैदान के चइबो आहे गॾु थियण जी जाइ। हाशिर जंहिं अल्लाह रब्बुल आलमीन गॾु कंदो, ऐं मोहम्मद मुस्तफ़ा खां को पोइ जेको आहे बाद में को नबी न ईंदो। फरमाए अनल आकिब अल्लज़ी लैसा बादी नबियुन, आऊं पछाड़ी में अचण वारो, अहिड़ो पछाड़ी में अचण वारो,
एड़ो आखिर में अचण वारो जो मुखां पोइ को ॿियो पैगंबर न ईंदो। त मुंहिंजा दोस्तो पैगाम इहो आहे, सीरत तय्यबा खे, रसूल करीम जी ज़िंदगी खे पढ़ो, ॿुधो, सिखो। दुनिया जी खोड़ किताब मौजूद आहिनि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में, जंहिं ॿोलियुनि में पाण ॻाल्हायूं था हिक ॿिए सां, ॾेती लेती कयूं था, कारोबार कयूं था, पंहिंजा मामलात जिन ॿोलियुनि जे अंदरि आहिनि उन्हनि सभिनी ॿोलियुनि में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे हवाले सां, सीरत तय्यबा जे हवाले सां किताब मौजूद आहिनि। उलमा सां ताल्लुक़ जोड़ियूं, रसूल करीम जी ज़िंदगी हर कंहिं जे लाइ ॾस आहे, गस आहे, मुकमल रहनुमाई आहे, जेको ॿुधायोसीं। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे अवां भाइरनि खे सोचण, सम्झण, एहसास पैदा करण ऐं दीन जो दिफ़ा करण जी अल्लाह रब्बुल आलमीन तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।